दुनिया जी कावड़ बर्दाश्त करे सघां थो, तुझी नाराज़गी नथो ॾिसी सघां। छोजो मां तोसां बेपनाह मोहब्बत कंदो आहियां। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 301 ऐं 302 क़िस्त में छा थियण वारो आहे? छा रबनि खे ख़बर पइजी वेंदी त मीरा जेको कुझु बि करे पई उहो सिर्फ़ु रबनि जी आज़ादी जे लाइ करे पई ऐं कमाल ख़ान खे मारण जे लाइ कोशिशि करे पई? छा रबनि खे इन ॻाल्हि जी हक़ीक़त जी ख़बर पवंदी या न? नाज़रीन, सभ खां पहिरियां त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरा हिकु तरफ़ बेवकूफ़ी बि वॾी कई आहे, छो त रबनि हिकु मर्द आहे ऐं हिकु औरत थी करे इंडिया जी फिल्मी सीन वांगुरु चाकू खणी वञी या बंदूक खणी वञी हुते कुंवार जे रूप में वेही हिकु मर्द जे साम्हूं अकेले बंगले में अकेली राति जो उनखे मारण जी कोशिशि करण जो सोचण ई वॾी बेवकूफ़ी जी निशानी आहे। बहरहाल रबनि मीरा खे कमाल ख़ान जी सेज ते सिंगार बणिजंदे ॾिठो आहे। रबनि जो हक़ आहे त रबनि पंहिंजे मथां जेको बि करे रहियो आहे उहो रबनि जो लाज़िम आहे, छो त रबनि जे दिलि ऐं दिमाग़ मां उहा घड़ी उहो वक़्तु विसरे ई नथो त रबनि आख़िर मीरा ॾे वञे त वञे कीअं। ॿी तरफ़ पठाणीअ खे बि इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी त मीरा सां कमाल ख़ान ही सॼो खेल रचायो हुयो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त रबनि ऐं मीरा जी कहाणी आहे, पर कॉमेडी अदाकार बि ज़बरदस्त अची चुका आहिनि, जंहिंमें अकबर उत्तरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु सिंध जो बहितरीनु कॉमेडियन सजाद समो बि हिन ड्रामे में तमामु जल्द अचण वारो आहे। बहरहाल अकबर उत्तरादी ऐं वाहिद रज़ा जी खिल भोग तमामु सुठी आहे, पर ॻाल्हि कंदासूं त मीरा ऐं कमाल ख़ान जे विच में जेका ही सॼो सिलसिलो रबनि पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे, आख़िर केसि ताईं रबनि पंहिंजे अंदरि में बाहि जी बरसाति ॿारींदो? आख़िर केसि ताईं रबनि मीरा जे ॾिनल ॾुखनि खे विसारण में नाकाम थी वेंदो? नेठ हिकु न हिकु ॾींहुं त रबनि खे वरी हथ में हथियार खणी कमाल ख़ान जहिड़े कमीने इंसान खां पंहिंजा पुराणा पलान बराबरि करणा आहिनि, छो त कमाल ख़ान रबनि जे भाउ राणे जो बि क़ातिल आहे। उन सां गॾोगॾु मीरा जी लॼ लुटण में बि तमामु वॾी हिमत कई आहे, वॾी कोशिशि कई आहे। कमीने कमाल ख़ान खे ॻीचे में एॾो डिघो रसो विधो वियो आहे जो कमाल ख़ान तमामु वॾा ॾोह करण खां पोइ बि 300 एपिसोड ताईं अञा ताईं हिन ड्रामे में ज़िंदा आहे। मीरा जेका हिन वक़्तु 300 क़िस्त में इहो ई सोचे पई त मां तमामु जल्द कमाल ख़ान खे मौत जी निंड सुम्हारींदुसि, छा इहा बि मीरा जी बेवकूफ़ी हूंदी या मीरा कमाल ख़ान खे मारण में कामयाबु थींदी? नाज़रीन, मूंखे नथो लॻे त हिकु माई थी करे वञी कमाल ख़ान खे मारण में कामयाबु थिए, छो त हिन ड्रामे जो हेॾो सारो वॾो विलन आहे। हुनखे जॾहिं रबनि बि कुझु न करे सघियो आहे त मीरा छा कंदी? बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्याल। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 301 ऐं 302 क़िस्त में छा थियण वारो आहे? छा रबनि खे ख़बर पइजी वेंदी त मीरा जेको कुझु बि करे पई उहो सिर्फ़ु रबनि जी आज़ादी जे लाइ करे पई ऐं कमाल ख़ान खे मारण जे लाइ कोशिशि करे पई? छा रबनि खे इन ॻाल्हि जी हक़ीक़त जी ख़बर पवंदी या न? नाज़रीन, सभ खां पहिरियां त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरा हिकु तरफ़ बेवकूफ़ी बि वॾी कई आहे, छो त रबनि हिकु मर्द आहे ऐं हिकु औरत थी करे इंडिया जी फिल्मी सीन वांगुरु चाकू खणी वञी या बंदूक खणी वञी हुते कुंवार जे रूप में वेही हिकु मर्द जे साम्हूं अकेले बंगले में अकेली राति जो उनखे मारण जी कोशिशि करण जो सोचण ई वॾी बेवकूफ़ी जी निशानी आहे। बहरहाल रबनि मीरा खे कमाल ख़ान जी सेज ते सिंगार बणिजंदे ॾिठो आहे। रबनि जो हक़ आहे त रबनि पंहिंजे मथां जेको बि करे रहियो आहे उहो रबनि जो लाज़िम आहे, छो त रबनि जे दिलि ऐं दिमाग़ मां उहा घड़ी उहो वक़्तु विसरे ई नथो त रबनि आख़िर मीरा ॾे वञे त वञे कीअं। ॿी तरफ़ पठाणीअ खे बि इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी त मीरा सां कमाल ख़ान ही सॼो खेल रचायो हुयो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त रबनि ऐं मीरा जी कहाणी आहे, पर कॉमेडी अदाकार बि ज़बरदस्त अची चुका आहिनि, जंहिंमें अकबर उत्तरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु सिंध जो बहितरीनु कॉमेडियन
सजाद समो भी हिन ड्रामे में तमामु जल्द अचण वारो आहे। बहरहाल अकबर उत्तरादी ऐं वाहिद रज़ा जी खिल भोग तमामु सुठी आहे, पर ॻाल्हि कंदासूं त मीरा ऐं कमाल ख़ान जे विच में जेका ही सॼो सिलसिलो रबनि पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे, आख़िर केसि ताईं रबनि पंहिंजे अंदर में बाहि जी बरसाति ॿारींदो। आख़िर केसि ताईं रबनि मीरा जे ॾिनल ॾुखनि खे विसारण में नाकाम थी वेंदो। नेठि हिकु न हिकु ॾींहुं ते रबनि खे वरी हथ में हथियार खणी कमाल ख़ान जहिड़े कमीने इंसान खां पंहिंजा पुराणा पलान बराबरि करणा आहिनि, छो त कमाल ख़ान रबनि जे भाउ राणे जो बि क़ातिल आहे। हुन सां गॾोगॾु मीरा जी लॼ लुटण में बि तमामु वॾी हिमत कई आहे, वॾी कोशिशि कई आहे। कमीने कमाल ख़ान खे ॻीचे में एॾो ड्रिघो रसो विधो वियो आहे जो कमाल ख़ान तमामु वॾा ॾोह करण खां पोइ बि 300 एपिसोड ताईं अञा ताईं हिन ड्रामे में ज़िंदा आहे। मीरा जेका हिन वक़्तु 300 क़िस्त में इहो ई सोचे पई त मां तमामु जल्द कमाल ख़ान खे मौत जी निंड सुम्हारींदुसि। छा इहा बि मीरा जी बेवकूफ़ी हूंदी या मीरा कमाल ख़ान खे मारण में कामयाबु थींदी? नाज़रीन, मूंखे नथो लॻे त हिकु माई थी करे वञी कमाल ख़ान खे मारण में कामयाबु थिए, छो त हिन ड्रामे जो हेॾो सारो वॾो विलन आहे। हुनखे जॾहिं रबनि बि कुझु न करे सघियो आहे त मीरा छा कंदी? बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्याल। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 301 ऐं 302 क़िस्त में छा थियण वारो आहे? छा रबनि खे ख़बर पइजी वेंदी त मीरा जेको कुझु बि करे पई उहो सिर्फ़ु रबनि जी आज़ादी जे लाइ करे पई ऐं कमाल ख़ान खे मारण जे लाइ कोशिशि करे पई? छा रबनि खे इन ॻाल्हि जी हक़ीक़त जी ख़बर पवंदी या न? नाज़रीन, सभ खां पहिरियां त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरा हिकु तरफ़ बेवकूफ़ी बि वॾी कई आहे, छो त रबनि हिकु मर्द आहे ऐं हिकु औरत थी करे इंडिया जी फिल्मी सीन वांगुरु चाकू खणी वञी या बंदूक खणी वञी हुते कुंवार जे रूप में वेही हिकु मर्द जे साम्हूं अकेले बंगले में अकेली राति जो उनखे मारण जी कोशिशि करण जो सोचण ई वॾी बेवकूफ़ी जी निशानी आहे। बहरहाल रबनि मीरा खे कमाल ख़ान जी सेज ते सिंगार बणिजंदे ॾिठो आहे। रबनि जो हक़ आहे त रबनि पंहिंजे मथां जेको बि करे रहियो आहे उहो रबनि जो लाज़िम आहे, छो त रबनि जे दिलि ऐं दिमाग़ मां उहा घड़ी उहो वक़्तु विसरे ई नथो त रबनि आख़िर मीरा ॾे वञे त वञे कीअं। ॿी तरफ़ पठाणीअ खे बि इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी त मीरा सां कमाल ख़ान ही सॼो खेल रचायो हुयो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त रबनि ऐं मीरा जी कहाणी आहे, पर कॉमेडी अदाकार बि ज़बरदस्त अची चुका आहिनि, जंहिंमें अकबर उत्तरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु सिंध जो बहितरीनु कॉमेडियन सजाद समो भी हिन ड्रामे में तमामु जल्द अचण वारो आहे। बहरहाल अकबर उत्तरादी ऐं वाहिद रज़ा जी खिल भोग तमामु सुठी आहे, पर ॻाल्हि कंदासूं त मीरा ऐं कमाल ख़ान जे विच में जेका ही सॼो सिलसिलो रबनि पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे, आख़िर केसि ताईं रबनि पंहिंजे अंदर में बाहि जी बरसाति ॿारींदो। आख़िर केसि ताईं रबनि मीरा जे ॾिनल ॾुखनि खे विसारण में नाकाम थी वेंदो। नेठि हिकु न हिकु ॾींहुं ते रबनि खे वरी हथ में हथियार खणी कमाल ख़ान जहिड़े कमीने इंसान खां पंहिंजा पुराणा पलान बराबरि करणा आहिनि, छो त कमाल ख़ान रबनि जे भाउ राणे जो बि क़ातिल आहे। हुन सां गॾोगॾु मीरा जी लॼ लुटण में बि तमामु वॾी हिमत कई आहे, वॾी कोशिशि कई आहे। कमीने कमाल ख़ान खे ॻीचे में एॾो ड्रिघो रसो विधो वियो आहे जो कमाल ख़ान तमामु वॾा ॾोह करण खां पोइ बि 300 एपिसोड ताईं अञा ताईं हिन ड्रामे में ज़िंदा आहे। मीरा जेका हिन वक़्तु 300 क़िस्त में इहो ई सोचे पई त मां तमामु जल्द कमाल ख़ान खे मौत जी निंड सुम्हारींदुसि। छा इहा बि मीरा जी बेवकूफ़ी हूंदी या मीरा कमाल ख़ान खे मारण में कामयाबु थींदी? नाज़रीन, मूंखे नथो लॻे त हिकु माई थी करे वञी कमाल ख़ान खे मारण में कामयाबु थिए, छो त हिन ड्रामे जो हेॾो सारो वॾो विलन आहे। हुनखे जॾहिं रबनि बि कुझु न करे सघियो आहे त मीरा छा कंदी? बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्याल। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 301 ऐं 302 क़िस्त में छा थियण वारो आहे? छा रबनि खे ख़बर पइजी वेंदी त मीरा जेको कुझु बि करे पई उहो सिर्फ़ु रबनि जी आज़ादी जे लाइ करे पई ऐं कमाल ख़ान खे मारण जे लाइ कोशिशि करे पई?
छा रबनि खे इन ॻाल्हि जी हक़ीक़त जी ख़बर पवंदी या न। नाज़रीन, सभ खां पहिरियां त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरा हिकु तरफ़ बेवकूफ़ी बि वॾी कई आहे, छो त रबनि हिकु मर्द आहे ऐं हिकु औरत थी करे इंडिया जी फिल्मी सीन वांगुरु चाकू खणी वञी या बंदूक खणी वञी हुते कुंवार जे रूप में वेही हिकु मर्द जे साम्हूं अकेले बंगले में अकेली राति जो उनखे मारण जी कोशिशि करण जो सोचण ई वॾी बेवकूफ़ी जी निशानी आहे। बहरहाल रबनि मीरा खे कमाल ख़ान जी सेज ते सिंगार बणिजंदे ॾिठो आहे। रबनि जो हक़ आहे त रबनि पंहिंजे मथां जेको बि करे रहियो आहे उहो रबनि जो लाज़िम आहे, छो त रबनि जे दिलि ऐं दिमाग़ मां उहा घड़ी उहो वक़्तु विसरे ई नथो त रबनि आख़िर मीरा ॾे वञे थो वञे कीअं। ॿी तरफ़ पठाणीअ खे बि इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी त मीरा सां कमाल ख़ान ही सॼो खेल रचायो हुयो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त रबनि ऐं मीरा जी कहाणी आहे, पर कॉमेडी अदाकार बि ज़बरदस्त अची चुका आहिनि, जंहिंमें अकबर उत्तरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु सिंध जो बहितरीनु कॉमेडियन सजाद समो बि हिन ड्रामे में तमामु जल्द अचण वारो आहे। बहरहाल अकबर उत्तरादी ऐं वाहिद रज़ा जी खिल भोग तमामु सुठी आहे, पर ॻाल्हि कंदासूं त मीरा ऐं कमाल ख़ान जे विच में जेका ही सॼो सिलसिलो रबनि पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे, आख़िर केसि ताईं रबनि पंहिंजे अंदरि में बाहि जी बरसाति ॿारींदो। आख़िर केसि ताईं रबनि मीरा जे ॾिनल ॾुखनि खे विसारण में नाकाम थी वेंदो। नेठि हिकु न हिकु ॾींहुं ते रबनि खे वरी हथ में हथियार खणी कमाल ख़ान जहिड़े कमीने इंसान खां पंहिंजा पुराणा पलान बराबरि करणा आहिनि, छो त कमाल ख़ान रबनि जे भाउ राणे जो बि क़ातिल आहे। उन सां गॾोगॾु मीरा जी लॼ लुटण में बि तमामु वॾी हिमत कई आहे, वॾी कोशिशि कई आहे। कमीने कमाल ख़ान खे ॻीचे में एॾो ड्रिघो रसो विधो वियो आहे जो कमाल ख़ान तमामु वॾा ॾोह करण खां पोइ बि 300 एपिसोड ताईं अञा ताईं हिन ड्रामे में ज़िंदा आहे। मीरा जेका हिन वक़्तु 300 क़िस्त में इहो ई सोचे पई त मां तमामु जल्द कमाल ख़ान खे मौत जी निंड सुम्हारींदुसि। छा इहा बि मीरा जी बेवकूफ़ी हूंदी या मीरा कमाल ख़ान खे मारण में कामयाबु थींदी? नाज़रीन, मूंखे नथो लॻे त हिकु माई थी करे वञी कमाल ख़ान खे मारण में कामयाबु थिए, छो त हिन ड्रामे जो हेॾो सारो वॾो विलन आहे। हुनखे जॾहिं रबनि बि कुझु न करे सघियो आहे त मीरा छा कंदी? बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 301 ऐं 302 क़िस्त में छा थियण वारो आहे? छा रबनि खे ख़बर पइजी वेंदी त मीरा जेको कुझु बि करे पई उहो सिर्फ़ु रबनि जी आज़ादी जे लाइ करे पई ऐं कमाल ख़ान खे मारण जे लाइ कोशिशि करे पई? छा रबनि खे इन ॻाल्हि जी हक़ीक़त जी ख़बर पवंदी या न? नाज़रीन, सभ खां पहिरियां त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरा हिकु तरफ़ बेवकूफ़ी बि वॾी कई आहे, छो त रबनि हिकु मर्द आहे ऐं हिकु औरत थी करे इंडिया जी फिल्मी सीन वांगुरु चाकू खणी वञी या बंदूक खणी वञी हुते कुंवार जे रूप में वेही हिकु मर्द जे साम्हूं अकेले बंगले में अकेली राति जो उनखे मारण जी कोशिशि करण जो सोचण ई वॾी बेवकूफ़ी जी निशानी आहे। बहरहाल रबनि मीरा खे कमाल ख़ान जी सेज ते सिंगार बणिजंदे ॾिठो आहे। रबनि जो हक़ आहे त रबनि पंहिंजे मथां जेको बि करे रहियो आहे उहो रबनि जो लाज़िम आहे, छो त रबनि जे दिलि ऐं दिमाग़ मां उहा घड़ी उहो वक़्तु विसरे ई नथो त रबनि आख़िर मीरा ॾे वञे थो वञे कीअं। ॿी तरफ़ पठाणीअ खे बि इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी त मीरा सां कमाल ख़ान ही सॼो खेल रचायो हुयो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त रबनि ऐं मीरा जी कहाणी आहे, पर कॉमेडी अदाकार बि ज़बरदस्त अची चुका आहिनि, जंहिंमें अकबर उत्तरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु सिंध जो बहितरीनु कॉमेडियन सजाद समो बि हिन ड्रामे में तमामु जल्द अचण वारो आहे। बहरहाल अकबर उत्तरादी ऐं वाहिद रज़ा जी खिल भोग तमामु सुठी आहे, पर ॻाल्हि कंदासूं त मीरा ऐं कमाल ख़ान जे विच में जेका ही सॼो सिलसिलो रबनि पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे, आख़िर केसि ताईं रबनि पंहिंजे अंदरि में बाहि जी बरसाति ॿारींदो। आख़िर केसि ताईं रबनि मीरा जे ॾिनल ॾुखनि खे विसारण में नाकाम थी वेंदो। नेठि हिकु न हिकु ॾींहुं ते रबनि खे वरी हथ में हथियार खणी
कमाल खान जहिड़े कमीने इंसान खां पंहिंजा पुराणा प्लान बराबरि करणा आहिनि, छो त कमाल खान रबन जे भाउ राणे जो बि क़ातिल आहे। उन सां गॾोगॾु मीरा जी लॼ लुटण में बि तमामु वॾी हिमत कई आहे, वॾी कोशिशि कई आहे। कमीने कमाल खान खे ॻीचे में एॾो ड्रिघो रसो विधो वियो आहे जो कमाल खान तमामु वॾा ॾोह करण खां पोइ बि 300 एपिसोड ताईं अञा ताईं हिन ड्रामे में ज़िंदा आहे। मीरा जेका हिन वक़्तु 300 क़िस्त में इहो ई सोचे पई त मां तमामु जल्द कमाल खान खे मौत जी निंड सुम्हारींदुसि। छा इहा बि मीरा जी बेवकूफ़ी हूंदी या मीरा कमाल खान खे मारण में कामयाबु थींदी? नाज़रीन, मूंखे नथो लॻे त हिकु माई थी करे वञी कमाल खान खे मारण में कामयाबु थिए, छो त हिन ड्रामे जो हेॾो सारो वॾो विलन आहे। हुनखे जॾहिं रबन बि कुझु न करे सघियो आहे त मीरा छा कंदी? बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्याल। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 301 ऐं 302 क़िस्त में छा थियण वारो आहे? छा रबन खे ख़बर पइजी वेंदी त मीरा जेको कुझु बि करे पई उहो सिर्फ़ु रबन जी आज़ादी जे लाइ करे पई ऐं कमाल खान खे मारण जे लाइ कोशिशि करे पई? छा रबन खे इन ॻाल्हि जी हक़ीक़त जी ख़बर पवंदी या न? नाज़रीन, सभ खां पहिरियां त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरा हिकु तरफ़ बेवकूफ़ी बि वॾी कई आहे, छो त रबन हिकु मर्द आहे ऐं हिकु औरत थी करे इंडिया जी फिल्मी सीन वांगुरु चाकू खणी वञी या बंदूक खणी वञी हुते कुंवार जे रूप में वेही हिकु मर्द जे साम्हूं अकेले बंगले में अकेली राति जो उनखे मारण जी कोशिशि करण जो सोचण ई वॾी बेवकूफ़ी जी निशानी आहे। बहरहाल रबन मीरा खे कमाल खान जी सेज ते सिंगार बणिजंदे ॾिठो आहे। रबन जो हक़ आहे त रबन पंहिंजे मथां जेको बि करे रहियो आहे उहो रबन जो लाज़िम आहे, छो त रबन जे दिलि ऐं दिमाग़ मां उहा घड़ी उहो वक़्तु विसरे ई नथो त रबन आख़िर मीरा ॾे वञे त वञे कीअं। ॿी तरफ़ पठाणीअ खे बि इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी त मीरा सां कमाल खान ही सॼो खेल रचायो हुयो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त रबन ऐं मीरा जी कहाणी आहे, पर कॉमेडी अदाकार बि ज़बरदस्त अची चुका आहिनि, जंहिंमें अकबर उतरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु सिंध जो बहितरीनु कॉमेडियन सजाद समो बि हिन ड्रामे में तमामु जल्द अचण वारो आहे। बहरहाल अकबर उतरादी ऐं वाहिद रज़ा जी खिल भोग तमामु सुठी आहे, पर ॻाल्हि कंदासूं त मीरा ऐं कमाल खान जे विच में जेका ही सॼो सिलसिलो रबन पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे, आख़िर केसि ताईं रबन पंहिंजे अंदरि में बाहि जी बरसाति ॿारींदो? आख़िर केसि ताईं रबन मीरा जे ॾिनल ॾुखनि खे विसारण में नाकाम थी वेंदो? नेठि हिकु न हिकु ॾींहुं ते रबन खे वरी हथ में हथियार खणी कमाल खान जहिड़े कमीने इंसान खां पंहिंजा पुराणा प्लान बराबरि करणा आहिनि, छो त कमाल खान रबन जे भाउ राणे जो बि क़ातिल आहे। उन सां गॾोगॾु मीरा जी लॼ लुटण में बि तमामु वॾी हिमत कई आहे, वॾी कोशिशि कई आहे। कमीने कमाल खान खे ॻीचे में एॾो ड्रिघो रसो विधो वियो आहे जो कमाल खान तमामु वॾा ॾोह करण खां पोइ बि 300 एपिसोड ताईं अञा ताईं हिन ड्रामे में ज़िंदा आहे। मीरा जेका हिन वक़्तु 300 क़िस्त में इहो ई सोचे पई त मां तमामु जल्द कमाल खान खे मौत जी निंड सुम्हारींदुसि। छा इहा बि मीरा जी बेवकूफ़ी हूंदी या मीरा कमाल खान खे मारण में कामयाबु थींदी? नाज़रीन, मूंखे नथो लॻे त हिकु माई थी करे वञी कमाल खान खे मारण में कामयाबु थिए, छो त हिन ड्रामे जो हेॾो सारो वॾो विलन आहे। हुनखे जॾहिं रबन बि कुझु न करे सघियो आहे त मीरा छा कंदी? बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्याल। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 301 ऐं 302 क़िस्त में छा थियण वारो आहे? छा रबन खे ख़बर पइजी वेंदी त मीरा जेको कुझु बि करे पई उहो सिर्फ़ु रबन जी आज़ादी जे लाइ करे पई ऐं कमाल खान खे मारण जे लाइ कोशिशि करे पई? छा रबन खे इन ॻाल्हि जी हक़ीक़त जी ख़बर पवंदी या न? नाज़रीन, सभ खां पहिरियां त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरा हिकु तरफ़ बेवकूफ़ी बि वॾी कई आहे, छो त रबन हिकु मर्द आहे ऐं हिकु औरत थी करे इंडिया जी फिल्मी सीन वांगुरु चाकू खणी वञी या बंदूक खणी वञी हुते कुंवार जे रूप में वेही हिकु मर्द जे साम्हूं अकेले बंगले में अकेली राति जो उनखे मारण जी कोशिशि करण जो सोचण ई वॾी बेवकूफ़ी जी निशानी आहे। बहरहाल रबन
मीरा खे कमाल ख़ान जी सेज ते सिंगार बणिजंदे ॾिठो आहे। रॿनि जो हक़ आहे त रॿनि पंहिंजे मथां जेको बि करे रहियो आहे उहो रॿनि जो लाज़िम आहे, छो त रॿनि जे दिलि ऐं दिमाग़ मां उहा घड़ी उहो वक़्तु विसरे ई नथो त रॿनि आख़िर मीरा ॾे वञे त वञे कीअं। ॿी तरफ़ पठाणीअ खे बि इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी त मीरा सां कमाल ख़ान ही सॼो खेल रचायो हुयो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त रॿनि ऐं मीरा जी कहाणी आहे, पर कॉमेडी अदाकार बि ज़बरदस्त अची चुका आहिनि, जंहिंमें अकबर उत्तरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु सिंध जो बहितरीनु कॉमेडियन सजाद समो बि हिन ड्रामे में तमामु जल्द अचण वारो आहे। बहरहाल अकबर उत्तरादी ऐं वाहिद रज़ा जी खिल भोग तमामु सुठी आहे, पर ॻाल्हि कंदासूं त मीरा ऐं कमाल ख़ान जे विच में जेका ही सॼो सिलसिलो रॿनि पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे, आख़िर केसि ताईं रॿनि पंहिंजे अंदरि में बाहि जी बरसाति ॿारींदो। आख़िर केसि ताईं रॿनि मीरा जे ॾिनल ॾुखनि खे विसारण में नाकाम थी वेंदो। नेठि हिकु न हिकु ॾींहुं ते रॿनि खे वरी हथ में हथियार खणी कमाल ख़ान जहिड़े कमीने इंसान खां पंहिंजा पुराणा पला बराबरि करणा आहिनि, छो त कमाल ख़ान रॿनि जे भाउ राणे जो बि क़ातिल आहे। उन सां गॾोगॾु मीरा जी लॼ लुटण में बि तमामु वॾी हिमत कई आहे, वॾी कोशिशि कई आहे। कमीने कमाल ख़ान खे ॻीचे में एॾो ड्रिघो रसो विधो वियो आहे जो कमाल ख़ान तमामु वॾा ॾोह करण खां पोइ बि 300 एपिसोड ताईं अञा ताईं हिन ड्रामे में ज़िंदा आहे। मीरा जेका हिन वक़्तु 300 क़िस्त में इहो ई सोचे पई त मां तमामु जल्द कमाल ख़ान खे मौत जी निंड सुम्हारींदुसि। छा इहा बि मीरा जी बेवकूफ़ी हूंदी या मीरा कमाल ख़ान खे मारण में कामयाबु थींदी? नाज़रीन, मूंखे नथो लॻे त हिकु माई थी करे वञी कमाल ख़ान खे मारण में कामयाबु थिए, छो त हिन ड्रामे जो हेॾो सारो वॾो विलन आहे। हुनखे जॾहिं रॿनि बि कुझु न करे सघियो आहे त मीरा छा कंदी? बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।